ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप दादा खे यादि करो। बाबा खे मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजी आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि सदा बाप जी यादि रहे त आत्मा स्वच्छ थी वेंदी आहे। परमात्मा जी यादि सां छा थींदो आहे? असांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी आहे, स्वच्छ थींदी वेंदी आहे। हिन करे भॻवान खे छो यादि करणो खपे? श्री भॻवान जी यादि सां असांजी आत्मा शुद्ध थींदी आहे, असांजी आत्मा में शक्ति भरिजंदी आहे। त हिन करे असांखे भॻवान खे यादि हर घड़ी यादि रखणु खपे, है न। श्वासो श्वास सर्व संबंधनि सां भॻवान खे यादि करण सां असांजी आत्मा स्वच्छ थींदी आहे, शक्तिशाली थींदी आहे। असांजी आत्मा में जेका बि पापनि जो बोझ आहे उहो ख़तमु थींदो वेंदो। त हिन करे असांखे बाबा खे परमात्मा खे रोज़ु यादि करणु खपे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि कॾहिं बि आहे न असांखे पंहिंजी आत्मा जी शक्ति, समय, धन वेस्ट न करणु खपे। जीवन में असां पंहिंजी आत्मा जी शक्ति, समय, धन वेस्ट कंदा आहियूं न। धन खां बि ज़्यादा क़ीमती हूंदी आहे असांजी आत्मा जी शक्ति, है न। जॾहिं असांजी आत्मा में शक्ति भरिजंदी आहे, असां पंहिंजी आत्मा जी शक्ति खे वेस्ट कंदा आहियूं त हिन सां छा थींदो आहे? असांजे जीवन में परेशानी ईंदी है न। अॼु पैसो घटि हुजे उहो वॾी ॻाल्हि न आहे, पैसो भले ई घटि हुजे, लेकिन असांजी आत्मा में शक्ति हूंदी, सम्झ हूंदो, गुण हूंदा त असां हुन समय खे बि समझदारी सां कढी छॾींदासीं। अॼु माण्हू सोचनि था कि असां पढ़ा लिखा हुजूं, समझदार हुजूं, पैसो हुजे त सुठो आहे। अॼु जी दुनिया में माण्हू पढ़ाई ऐं पैसे खे नंबर 1 में रखंदो आहे। लेकिन अगरि आत्मा में शक्ति न हूंदी, सम्झ न हूंदी त अॼु माण्हू पढ़ाई में बि हेठि मथे थींदो आहे, कॾहिं पैसे में बि हेठि मथे थींदो आहे। हमेशह ई त असां वटि पैसा न रहंदा न। हमेशह ई त कोई ॿारु सुठो पढ़ाई में नंबर 1 न थी सघंदो आहे, कॾहिं त हुन जा मार्क्स हेठि मथे बि ईंदो। हमेशह ई उहो ई नंबर 1 अचे त ॿिया त नंबर 1 अचनि ई न, है न। अगरि हमेशह ई उहो करोड़पति रहनि त कॾहिं कॾहिं ॿिया बि महिनत करे ऊची लेवल ते वञी सघंदा आहिनि। त असांखे हुनखे ॾिसी करे जेलसी त न करणी आहे न। असांखे हुनखे ॾिसी पंहिंजे हार त न खाइणी आहे, पंहिंजे पाण खे घटि त न सम्झणो आहे न। त बाबा असांखे इहे ई चवंदा आहिनि कि आत्मा जी शक्ति, अगरि आत्मा में शक्ति हूंदी आहे, गुण हूंदा आहिनि, सम्झ हूंदी आहे न, त आत्मा कहिड़ी बि परिस्थिति खे सहज पार करे वठंदी आहे। आत्मा कहिड़ी बि परिस्थिति खे सहज पार करे वठंदी आहे, हुनखे जीवन में हलचल न ईंदी आहे। लेकिन अॼु माण्हुनि वटि
अगरि माण्हू वटि आत्मिक शक्ति न आहे त माण्हू हेठि मथे थी सघंदो न। अॼुकल्ह माण्हू जेको शरीर घात कंदा आहिनि, भई थोरो बि कुझु थिए थो त सहन नथा करे सघनि, सामनो नथा करे सघनि, त हेठि मथे थींदो आहे त आत्मा हलचल में अची वेंदी आहे, है ना। ऐं अगरि जंहिंजे जीवन में कुझु बि हेठि मथे थिए थो लेकिन हुनजी आत्मा में शक्ति आहे, सम्झ आहे, त उहो हुन ॻाल्हि खे झटि पार करे वठे, न त माण्हू हलचल में अची वेंदा आहिनि। त इन करे आत्मिक शक्ति वधाइण लाइ असांखे रोज़ु जीअं रोटी खाइणु ज़रूरी आहे, तव्हां रोटी पाणी पैसो पढ़ाई ते ध्यानु ॾियो था, उहा ई परमात्मा जी यादि बि उहा ई ओतिरी ई ज़रूरी आहे, उनखे बि असांखे। ऐं ईअं न सोचो असां यादि करूं था त सभिनि जो भलो थी वेंदो न। हर हिकु जो जेतिरो भॻवान खे यादि कंदो आहे त उन अनुसार मदद मिलंदी आहे उन्हनि खे। हा ठीकु आहे, उहो त ठीकु आहे कि अगरि तव्हां यादि करो था त तव्हांजे द्वारा ॿारनि में बि उन्हनि खे बि आशीर्वाद मिलंदी भॻवान जी, तव्हां उनजे लाइ अरदास करो, प्रार्थना करो था, लेकिन केसि ताईं न, केसि ताईं। अॼु कंहिं ॾींहुं तव्हां अगरि भॻवान खे सुठी रीति नथा यादि करे सघो, सुठी रीति नथा करे सघो, कुझु बीमारी आहे, तव्हां हेॾे होॾे थी वियो, उन ॾींहुं पोइ उनजी भॻवान जी उनजे मथां कृपा न रहंदी, न। त असांखे हर हिक खे भॻवान खे जोड़णो आहे। ईअं न कि असां करूं था ठीकु आहे, ॿार नथा करनि त कोई ॻाल्हि कोन्हे, न। जे ॿार पढ़ंदा न आहिनि त उन्हनि खे पढ़ाई जे लाइ बि तव्हां सेखारींदा आहियो न, चईंदा आहियो न पढ़ पढ़ पढ़। हूअं ई असांखे ॿारनि खे भॻवान सां बि जोड़े करे रखिणो आहे। असां त उन्हनि जे लाइ करूं ई था, लेकिन उहा बि बाबा खे, परमात्मा खे ओतिरो सुठी रीति यादि करनि। जीअं पैसो पढ़ाई ज़रूरी आहे, हीअ भॻवान जी यादि बि ज़रूरी आहे, छो जो भॻवान जी यादि सां आत्मा में शक्ति ईंदी, न। त परमात्मा जी यादि छो ज़रूरी आहे, छो जो हिन सां आत्मा जी शुद्धि थींदी आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि ॾिसो दुनिया में माण्हू, अॼु माण्हू ॾिसो कोई शरीर छॾंदो आहे न, त सभु हुन जेकी हुनजी डेड बॉडी हूंदी आहे न, शरीर, आत्मा त निकिरी वई, है न। हुन शरीर खे माण्हू सनानु कराईंदा, नया कपिड़ा पाराईंदा, मालायूं पाईंदा, न। लेकिन अॼु ॾिसो, अॼु तव्हां ॿुधायो, जेको माण्हू अॼु असां सां सुठी रीति नथो ॻाल्हाए, सुठो संबंध नथो रखे, उहो असांजे शरीर छॾण खां पोइ त ईंदो न। ॿाहिरां जो छो ॾिसूं, असां घर जा ई ॾिसूं, न। घर जा ई ॾिसूं। अॼु अगरि ॿारनि में, माउ पीउ में अगरि सुठो संबंध न आहे, ईअं ई मथां सिरो आहे, ओतिरो रिगार्ड, रिस्पेक्ट, ओतिरो प्यार न आहे। ॿ शब्द अगरि सॼे ॾींहं में घर जा माण्हू हिक ॿिए सां प्यार सां नथा ॻाल्हाए सघनि, संबंध नथा रखनि, चवनि था असांजी ससु सां न ठहींदी आहे, नुंहं सां न ठहींदी आहे, ॿारनि सां नथी ठहे। ॿारनि खे जीते जी माउ पीउ सुठो नथो लॻे, माउ पीउ खे बि ॿार नुंहं सुठियूं नथियूं लॻनि, या लॻंदियूं आहिनि, लेकिन है न कोई हिसाबु हूंदो आहे त उहो माण्हू उहा उन सां प्यार सां रही न सघंदो आहे। कोई कंहिंजो न कड़ो हिसाबु किताबु हूंदो आहे, जो रहणु चाहींदो आहे लेकिन रही न सघंदो आहे, या कॾहिं कॾहिं ॿिए जी बि नज़र हूंदी आहे। लेकिन माण्हू शरीर छॾण खां पोइ त उनजे शरीर खे सनानु थो कराए, कपिड़ा थो पाराए, उन्हनि जे शरीरनि ते मालायूं थो चढ़ाए। हाणे आत्मा त निकिरी वई, माण्हू चईंदा रखो रखो मुंहुं ॾिसूं असां अची करे, आत्मा त निकिरी वई, कंहिंजो मुंहुं ॾिसंदो, मुंहुं त फ़ोटो बि खीचे उहो ई मुंहुं आहे, मुंहुं त यादि न आहे शिकिल कंहिंजी, है न। त
त बाबा असांखे चईंदा आहिनि ॾिसो इन में बि माण्हू पंहिंजो समय वेस्ट थो करे। ॿ शब्द अगरि तव्हां हाणे हिक ॿिए सां सुठा ॻाल्हायो त हुनजी आत्मा ख़ुशि थींदी आहे। शरीर मां आत्मा निकिरी वई, ऐं अगरि तव्हां हुनजे शरीर ते मालायूं चढ़ायो था त हुन आत्मा खे थोरी अहसासु थींदो कि मुंहिंजे शरीर खे माला था पाइनि, है न। आत्मा त निकिरी वई, जेकी महसूस बि करे, जेकी महसूस त आत्मा खे थींदी आहे न। त इहे शरीर जो ज्ञान, आत्मा जो ज्ञान न हुजण जे कारण माण्हू शरीर खे ई सभु कुझु कंदा रहंदा आहिनि, है न। शरीर जे लाइ ई सभु कुझु करे थो, शरीर खे ई अंत ताईं। हाणे माण्हू जॾहिं शरीर छॾंदो आहे न त चईंदा आहिनि अरे हिनखे न वठी वञो, न खणी वञो। हाणे हुन मां आत्मा त निकिरी वई, है न। शरीर खे रखे छा कंदासीं असां? शरीर थोरी ॻाल्हाईंदो। हा भई हुन शिकिल सां उहो संबंधी हुयो, लेकिन आत्मा निकिरी वई त शरीर मां त थोरी देरि खां पोइ बदबू अचणु लॻी वेंदी आहे। माण्हू रखंदो थोरी शरीर खे, ॿियो ई बीमारियूं फैलिजी वञनि। त परमात्मा असांखे चईंदो आहे जल्दी खां जल्दी विधि पूर्वक जीअं बि जलाइणो अथव जलाए छॾो। छो जो जेतिरो उहो शरीर बि पियो हूंदो न त ओतिरो माण्हुनि खे उहो दुख ॾींदो आहे न। माण्हू दुखी था थियनि त इहे ख़राबु ॻाल्हि आहे न। दुखी थियणु कोई सुठी ॻाल्हि थोरी आहे। अॼु कोई आत्मा शरीर छॾे हली वई, हुनजो शरीर पियो हुजे त आत्मा त वापसि शरीर में न अची सघंदी न, कि केॾी मुश्किल सां निकिरंदी आहे। कंहिंजी त जल्दी निकिरी वेंदी आहे। जॾहिं या कुझु अहिड़ो थींदो आहे त अंदरि कोई ऑर्गन कमु करणु बंदि करे छॾे त जल्दी निकिरी वेंदी, न त आत्मा खे शरीर मां निकिरण में केॾी महिनत करणी पवंदी आहे। त उहो ईंदी थोरी वापसि हुन मुर्दे शरीर में। त हुनजे इहा सम्झ असांखे पहिरों खां ई रखणी आहे। तॾहिं असांखे कोई असांजे साम्हूं कोई डेड बॉडी पई हुजे, मुर्दो पियो हुजे त असांखे सम्झ हूंदी न भई हिन मां आत्मा त निकिरी वई। हाणे असां कंहिंखे था चऊं कि हिनखे न वठी वञो, न वठी वञो, है न। त उहो आत्मा जो पार्ट वॼाए पियो त निकिरी वई। हाणे त हुनजो इहा पुराणो कपिड़ो, फटल कपिड़ो, शरीर खे कपिड़ो बि चइबो आहे, गाॾी बि चइबी आहे, मशीन बि चइबी आहे न। त इहे असांखे सम्झणो खपे। इहे ज्ञान रोज़ु रोज़ु ॿुधण सां ई असां आई हुई परिस्थितियुनि में उन्हनि खे पार करे सघंदा आहियूं, है न। न त सभिनि खां ज़्यादा कोई शरीर छॾे छॾंदो आहे त उन खां पोइ माण्हुनि खे जीअण में कंहिंखे मुश्किलात थींदी आहे न। कोई उन्हनि खे भुलिजी न सघंदो आहे, घड़ी घड़ी यादि कंदो रहंदो आहे। हलनि था लेकिन उहो बि जीअं जीते जी मुर्दा। अॼुकल्ह जो परमात्मा असांखे चईंदो आहे शिव बाबा कि हिन समय माण्हू भले ई हलनि था, कमु करनि था, लेकिन आहिनि ईअं जीअं जीते जी मुर्दा आहिनि। कोई ख़ुशी न, कोई मज़ो न, बसि जीअं ज़बरदस्ती माण्हू हलनि था। जीवन में कोई मज़ो न आहे, पर ज़बरदस्ती हलणो पए थो जीअं त माण्हुनि खे, है न। त इन करे परमात्मा असांखे सेखारींदा आहिनि कि अगरि असां वटि ज्ञान हूंदो न त असां कॾहिं बि ईअं न सोचंदासीं कि असांखे हलणो पए थो, न। असां ख़ुशी ख़ुशी हलंदासीं। परमात्मा खे यादि करे असां ख़ुशी ख़ुशी हलंदासीं न। हाणे जेके आत्मा विया, जेका माण्हू विया, उन्हनि जो पाठ पूरो थी वियो त जेको बि ॿिया कम आहिनि रहियल उहो असां करूं। वैसे बि अॼुकल्ह माण्हू सोचे थो मां वॾो थियां, है न। कोई वॾो हूंदो न त उनजे साम्हूं माण्हू सोचंदा न मां वॾो आहियां, उनजी ॿुधंदा न। त जॾहिं तव्हांजे वॾा शरीर छॾे विया त तव्हां हाणे वॾा आहियो, हाणे कमु करो पोइ उन्हनि जी जॻह। कमु करण में माण्हू चए थो असां छो करूं? त जेका वॾा हुया उहो करनि पिया त करणु ॾियो आहे, है न। अॼु ससु हूंदी त घर खे सुठी ससु हूंदी आहे त उनखे थोरो अनुभव हूंदो आहे न, त उहो उन रीति हलाईंदी आहे पंहिंजे घर खे। नुंहुं चईंदी न मां हलाईंदमि।
कल्ह ससु शरीर छॾे छॾे हाणे नुंहुं बि नथी करे, उहो बि आलस, उहो उन खां बि नथो पुॼे। मतिलबु कोई हुजे त उनखे बि करणु न ॾींदे, ऐं कोई न आहे त पोइ ख़ुदि बि करनि नथा, पोइ ईअं ई कमु रहिजी वेंदो आहे। अॼुकल्ह इहो ई आहे न, बसि कोई हुजे घर में वैसे कोई सभु ईअं ई वेठा आहिनि, कोई कुझु नथो करे, लेकिन इहो ई घर में कोई आयो त माण्हू थी वञनि, अरे इहा छो आई आहे, हिनखे न ॾे, हिनखे न करे, फटाफट करणु लॻी वेंदा आहिनि। हे बि सिखणो खपे न, घर में अगरि माण्हू हूंदा आहिनि 2-3, भई लेडीस चलो ससु आहे, नुंहुं आहे, या ॿिया बि माण्हू ॾेराणी वेराणी, त ई साथ में माण्हू रीस में कमु बि कंदो आहे, बसि जेलसी न हुजणी खपे। ऐं ईअं अकेलो माण्हुनि खां कमु बि न पुॼंदो आहे। त ई समझदारी जी ॻाल्हि माण्हू सम्झे थो, लेकिन करे छो नथो सघे, छो जी आत्मा में शक्ति न आहे। उहा शक्ति असांखे भॻवानु ॾींदो आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि कॾहिं बि आहे न, तंहिंखां त तव्हां जीते जी माण्हुनि सां मिठी रीति रहो, मिठो ॻाल्हायो उन्हनि खे। चलो कंहिंखे इज़त मान खपे त ॾेई था छॾूं न, कोई चवंदो आहे असांखे इहा इज़त ॾियनि त असां बि ॾियूं, कोई चवंदो आहे असां खां पुछे त असां पुछूं, असां छो झुकूं, है न। ठीकु आहे, अगरि उन्हनि खे मान सम्मान खपे त ॾियो न, लेकिन असांखे मान सम्मान ॿियनि खां खपे ई छो, असां भिखारी थोरी आहियूं। लेकिन त बि अगरि साम्हूं वारो चए थो कि हा मूंखे मान सम्मान ॾियो, मूंखे इज़त ॾियो, त कोई जीअं असांखां घुरे थो न। अॼु ॾिसो ॿाहिरां वारो कोई भिखारी असांखां पैसा घुरंदो, रोटी घुरंदो, त चईंदुसि न वीचारे खे ॾेसि रोटी। त ईअं ई जीअं त अॼुकल्ह इंसान अगरि मान सम्मान घुरे थो, प्यारु घुरे थो, त ईअं ई आहे, हा भई वीचारे खे ॾेसि थोरो मान सम्मान, थोरो पेरे पएसि त ख़ुशि थींदो। त असां भिखारी थोरी आहियूं, त असां ॿियनि खां छो था घुरूं कि असांखे मान ॾियो, सम्मान ॾियो, मूंखे इज़त ॾियो, है न। कई माण्हू चवंदा आहिनि मूंखे त प्यार ई न कंदा आहिनि, हिन नुंहं खे ई प्यारु कंदा आहिनि, मूंखां त कोई पुछंदो ई न आहे। उहो खपे मतिलबु असां वटि प्यार जी कमी आहे, असां भिखारी थोरी आहियूं, है न। हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट थी रहे, तव्हांजो जो कमु आहे उहो कंदा हलो, कोई सुठो चए न चए, कोई छा बि चए, असांखे कुझु, असां त आत्मा ई हिते पार्ट वॼाइणा आहे न, असांखे त इहा ड्यूटी मिलियलु आहे, भई जो बि तव्हांजी ड्यूटी आहे उहो पंहिंजी ड्यूटी संभालो, है न। असांजे पुण्य जो खातो त जमा थो थिए न, कोई असांजे कम खे सुठो चए न चए, लेकिन भॻवान जी डायरी में त रिकॉर्ड आहे न, हिन मन सां कमु कई, दिलि सां कई, पंहिंजी ड्यूटी पंहिंजो कमु पूरो निभाई, त हिन रीति असांखे पाठ वॼाइणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना सदा पंहिंजे जीवन में हर परिस्थिति में पास थियण वारा, परमात्मा जे दिलि में रहण वारो ॿार आहे, है न। जीवन में असां कोई बि परिस्थिति अची वञे, कोई बि ॻाल्हि अची वञे, लेकिन असांखे घबराइणो न आहे, है न। हर परिस्थिति खे असांखे परमात्मा खे यादि करे हुनखे जल्दी जल्दी पार कंदा हलो। कंहिं बि ॻाल्हि में रुको न, कंहिं बि ॻाल्हि में ईअं न सोचो इहो छो थियो, हाणे छा थींदो, हिन ईअं छो कयईं, मूंसां ईअं छो थियो, ईअं अहिड़ो ईअं वेड़ो, जंहिं जो बि कयईं छा बि थियो। असांखे रोज़ु राति जो सुम्हण खां पहिरियों असां हिकदमि हल्का हुजूं, ख़ुदि बि सदा हल्को रहो, ॿियनि खे बि हल्को कंदा हलो, है न। कॾहिं कोई परीक्षा अची वेंदी आहे, कॾहिं कोई ॻाल्हि अची वेंदी आहे, कॾहिं छा बि अची वञे, असांखे सदा पंहिंजे जीवन में हल्को रही सदा अॻियां वधिणो आहे, ख़ुदि बि वधिणो आहे, ॿियनि खे बि वधाइणो आहे, न। तॾहिं असां जीवन में हर परिस्थिति खे पास करे पार थी वेंदासीं।
चई न नैया मुंहिंजी पार लॻाए प्रभु। जेसीं असां ॻाल्हियुनि खे ख़ुदि ई पकिड़े वेंदासीं त भॻवानु असांजी नैया कीअं पार करे सघंदो। चई न छॾो त छूटे। तव्हां जेतिरो ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी छॾे छॾंदो, हुन जो बि चई चलो ठीकु आहे, हुनजो बि कल्याण थिए, है न, ओतिरो असां जल्दी जल्दी अॻियां वधंदा वेंदासीं। त बाबा चवनि था जेतिरो जीवन में जल्दी जल्दी अॻियां वधंदा वेंदव, ओतिरो असां किथे रहंदासीं? परमात्मा जे दिलि में रहण वारी आत्मा थींदासीं। भॻवान जे दिलि में रहण लाइ सभु ॻाल्हियुनि खे जल्दी जल्दी पार करो। कहिड़ी ॻाल्हि खे बि मन में रखी करे पंहिंजो जीवन में दुखी न थियो। दुखी थी करे ॿियनि खे बि दुखी कंदा आहियूं। स्लोगन आहे दिलरुबा उहा आहे जंहिंजे दिलि में सदा इहे ई अनहद गीत बजंदो रहे कि मां बाबा जी बाबा मुंहिंजो, है न। परमात्मा जे दिलि में रहण वारी हिकु त बाबा चई जेकी सभु ॻाल्हियूं जल्दी जल्दी भुलिजी वेंदा आहिनि, मूंखे ॾेई छॾंदा आहिनि, पार कंदा आहिनि, उहो मुंहिंजे दिलि में रहंदा आहिनि। ॿी कहिड़ी आत्मायूं परमात्मा जे दिलि में रहंदियूं आहिनि? जेको सदा इहे चईंदा आहिनि कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो परमात्मा आहे। मतिलबु दुनिया में संबंध निभाईंदे हुए बि असांखे सदा यादि रहे कि मां त आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ त परम पिता परमात्मा आहे, है न। सदा इहे अगरि असांखे मन में यादि रहंदो त भॻवान जे दिलि में असां रही सघंदा आहियूं। माण्हू चवंदा आहिनि असांजे अंदरि भॻवानु आहे, असांजे अंदरि भॻवानु न थी सघंदो आहे। असां परमात्मा खे यादि करे, परमात्मा खे जेतिरो यादि कंदासीं ओतिरो भॻवान जे दिलि में रहण वारी असां आत्मा थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।